जी नाज़रीन, करमपुर मां सां ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। करमपुर पुलिस SHO अमजद इकबाल मुग़ल ऐं वॾे मुंशी रियाज़ अहमद डोमकी जी अॻुवाणी में कार्रवाई करे मुगवी अली गुअर सनाफ़ शफ़ी मोहम्मद सोलंकी खे ॾोहारियुनि सां मुबैना मुक़ाबले बाद बाज़ियाब करण जी दावा कई आहे। राब्तो करण ते करमपुर पुलिस ॿुधायो त ॾोहारियुनि कुझु वक़्तु पहिरियां लतीफ़ाबाद हज़राबाद वासी खे औरतां जे आवाज़ ते हिरखाए धोखे सां घुराए अगवा कयो हो। करमपुर पुलिस मूजिबि खुफ़िया इतला ते शेरमूद खान लाड़े वटि कार्रवाई कईसीं त ॾोहारियुनि पुलिस मथां फायरिंग करे ॾिनी। पुलिस जी जवाबी फायरिंग में ॾोहारी मुवी अली गुअर सोलंकी खे छॾे अंधेरे जो फ़ाइदो वठी फ़रार थी विया, जॾहिं त पुलिस मुवी खे बाहिफ़ाज़त बाज़ियाब कराए वरितो आहे। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो GTN वेब न्यूज़ करमपुर।